बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियो, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो सिकंदर जानियारो। असां सुर केॾारे जो विर्द करे रहिया आहियूं। केॾारे में शाह साहिब इमामनि जो अहिड़ी तरह ज़िक्र कयो आहे जो ॿुधण ऐं पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो ॼण इहो किस्सो हाणे थियो हुजे, ॼण त इहो किस्सो अञा ताज़ो ई आहे ऐं यादि करण खां पोइ पढ़ण खां पोइ दिलि दर्द मां भरिजी ॻोड़ा ॻाढ़ण लॻे थी। कूफियन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह, कूफियन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह, असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह, हेकर हेॾे आ त तख़्त ताबीनी तुंहिंजी। ॿी जाइ ते पाण फरमाए थो, कूफी करबला में पाणी न पियारीन, उते अलीअ शाह खे शहज़ादा सारीन, निकिरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी। कूफियन पाण फरमाए थो, कूफियन कहर कयो थिया जमाती यज़ीद जा, पलीतन खे पिड़ में वर न वर पियो, सदर होन सिहो शेर शहादत रसियो, जिनी झेड़ियो अॼु अलीअ जे औलाद से, भई तिनी खां भॼ जे जमाती यज़ीद जा, जिनी झेड़ियो काल अलीअ जे औलाद सां, है तिनी जे हाल जे जमाती यज़ीद जा। पाण एतिरे क़दर फरमायाई, जिनी न हींअरे जार हसन मीर हुसैन जो, ख़ालिक़ रब जबार की न मरहींदो कॾहिं। जी लतीफ़।